हीरो गजब आज़माने में। अरे छोरा बुधाए भी खणी तो छा करे आयो आई? सरदार मुखा कमदार जो खून थी वियो है। अरे निपटाइयो तू छा कयो? सरदार मु कावड़ ऐं गैरत में कमदार जो खून कयो आहे। सालण इहो तू छा कयो? हाणे फिरोज खान के कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि? सरदार तव्हां मुंहिंजी छपर ऐं छांव आहियो। तव्हांखे जीअं वणे मुंहिंजो हशर कयो पर मूंखे पनाह ॾियो। फ़कीर जी बादशाही जो ख़ैर। सालण तू अंदर वञी वेही रहो। तुंहिंजो नालो केर बि न वठंदो। हाणे फिरोज खान सां जंग जुटणी आहे। जंग। अम्मा हमारे से कमाल खान आया भाई, उस कमाल छापे चाहिए। अम्मा अम्मा हमारे को छाती में तमाम मुझे अकेलो चले ना अम्मा थी सरकार न सालण मूं वटि पनाह वरिती आहे। ये न थी तो सरकार, ये न थी तो। नारू चवी छा पियो? मुखे पियो जवाब दी? मुखे मां चवां तो वरी सोचे वठ। सरकार सोचे समझी चयो अथम। वरी केड़ी शैतानी करण आयो आई? माइटे तू छा थो करी माइटे? मां तुंहिंजो मिट आहियां माइटे। माइटे यकीन कर अॼु पंहिंजे सर ते मौत ॾिसी मूंखे पंहिंजे पोयनि ग़लतियुनि जो अहसासु थियो आहे माइटे। चवंदा आहिनि त पंहिंजा मारे छांव ते उछलींदा आहिनि। माइटे वाइदो आहे तोसां हिकु दफ़ो माफ़ी ॾे। मां आईंदा कंहिं बि क़िस्म जी ग़लती न कंदुसि, का बि शैतानगिरी न कंदुसि। मूंखे माफ़ कर माइटे। मां तुंहिंजो मिट आहियां माइटे। तॾहिं त चवां त तूं मुंहिंजो माइट आहीं। तोखे मारींदुसि पर छांव ते। माइटे सियाणो थी माइटे। माइटे सियाणो थी। अदा नारू मुखे माफ़ी दे। सब मां कम नज़रू चवण ते क्या न बस मुखे है दफ़ो माफ़ी। मुखे न मार दे। काडे तैयारिया थेलो गयो रे यार सर हाने मां गोठ हलां पियो। हाँ राजा मूं तो तोखे पहिरीं चयो त तूं केतिरो वक़्तु मूं बोर माण्हू सां रहंदे। न सावल न अहिड़ी ॻाल्हि नाहे। एतिरियूं डिग्रियूं हासिल करण बावजूद भी नौकरी न मिले ऐं इहे दर दर भटकंदा रहूं। उन खां बहितर आहे त ॻोठ वञी पंहिंजी पीउ माउ सां रहूं। ॿियो न त घटि में घटि कुड़मत त कंदासीं। राजा चई तो तू भी सही पियो। मुझे भी दिल ॾाढी चवंदी आहे त ॻोठ वञा, पर हाणे मुंहिंजे ॻोठ में रहियो केरु आहे? न सावल हेॾो दिलि की न थी। तुंहिंजे दोस्त सां कमाल जो आहे ऐं तुंहिंजी शहनाज़ बि तोसां गॾु आहे। ॿियो त मां बि हर महीने तोसां मिलण ज़रूरु ईंदुसि। रज़ा यार शहनाज़ भी कमाल जे नाले थियल आहे ऐं कमाल मुंहिंजो भाइरनि वांगुरु दोस्त आहे।
हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा कयां। मामलो तो वाकई गंभीर है। बस यार तुम ही पंहिंजे पीउ मां सां गॾु गुज़ार, कुझु त पंहिंजी ज़िंदगी सुखी गुज़ार, बाक़ी रहियासीं असांजो ख़ैरु आहे। हाणे इहा शुरू कई न पंहिंजी दर्द कथा। उथी उथी तुंहिंजा भाकुर पाए त मां वञा ॻोठ। उथी अल्लाह जी अमान। माशाअल्लाह। हेलो वरियाम। अरे बाबा तू किथे गुम आहे एतिरनि ॾींहंनि खां? हा छा थो चई? पुलिस असांजे सॼे कारोबार खे सील करे छॾियो? पर इहो तो ॾाढो सुठो कयो जो तो हुननि खे मुंहिंजे बारे में न ॿुधायो। अच्छा हाणे ॻाल्हि ॿुध, तूं कुझु ॾींहंनि जे लाइ ॿाहिरि हलियो वञ। मुंहिंजो ख़्यालु आहे कचे वग़ैरह हलियो वञ। ठीकु आहे, हिते मां पाणे सभु ॻाल्हि खे हैंडल कंदुसि। ठीकु ठीकु, ख़ुदा हाफ़िज़। ओके। अमीना थी काफ़ी ॾींहंनि खां कमाल खान कोन आयो आहे। हिन जो मतिलबु इहो थियो त कमाल खान हाणे असां ॾे ईंदो ई कोन्हे। बाबा साईं मूं बि खेनि फोन कयो हुयो पर कमाल खान कोन आयो। अमीना थी हाणे असां वटि ॿियो को बि रस्तो न बचियो आहे। अॼु या सुभाणे मौलवी साहिब खे घुराए शहनाज जो हक़ बख़्शराए था छॾियो। बाबा साईं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा चओ। बाबा साईं तव्हां दिलावर जहिड़ो ॾिंगो ऐं कुराड़ो मुड़ुसु मूंखे ॾिनो हुयो सिर्फ़ु जाइदाद जे करे, तभी मूं कोन कुझु हो। छोकर तूं इहे कहिड़ी बकवास थी करे? तुंहिंजे मुड़ुस जो शहनाज जे मसइले सां कहिड़ो वास्तो? आहे बाबा साईं, तव्हां मिल्कियत जे रोग में मुंहिंजी ज़िंदगी सां खेॾिया आहियो ऐं हाणे वरी शहनाज जी ज़िंदगी सां खेॾण था चाहियो। तूं चाहे थी त मां कमाल खे मिंथू करे पहिरें पई हिते घुरायां, ईअं न? न बाबा साईं न, पर हक़ बश कराइण बि त ज़ुल्म आहे न। बाबा साईं हक़ बश कराइण खां बहितर आहे त तव्हां शहनाज खे गोली हणी मारे छॾियो। छोकिरी हिन खां सवाइ असां वटि ॿियो को बि रस्तो कोन्हे, न वरी असांजे कबीले में कोई जोड़ आहे शहनाज जे लाइ। बाबा साईं तव्हां मिल्कियत जे नशे में मुंहिंजी न्याणी ते ज़ुल्म न कयो। इन खां त सुठो आहे तव्हां संदसि शादी सांवल सां कराए छॾियो। सांवल? केरु आहे सांवल? बाबा साईं सांवल ऐं शहनाज कॉलेज में पढ़ंदा हुया ऐं हिक ॿिए सां प्यार बि कंदा हुया। छा थी बाक़ी? हा बाबा साईं मां सच थी चवां। बाबा 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 अम्मी छा थियो? अम्मी छा थियो बाबा? नाना साईं बाबा छा थियो? अम्मी बाबा अम्मी अम्मी सब कुछ मुझे करे थियो आने। अम्मी सजो डो मुझो आने। नाना साईं उठो ना प्लीज। नाना साईं प्लीज ये न जाओ। डो कंहिंजो बि न आहे, कूड़ी अना ऐं विरासत जो आहे जंहिंजे नशे में माण्हू पंहिंजनि खां परे थी थो वञे। बाबा बाबा साईं नाना साईं उठो प्लीज। नाना साईं छा थी वियो? उठो। अम्मी नाना साईं जी हालत मुझे करे थी आने। सजो डो मुझो आने अम्मी। बाबा साईं नाना साईं प्लीज उठो ना। ओह गॉड नाना साईं बाबा साईं नाना साईं प्लीज उठो। अम्मी छा थियो मज़ार साईं खे? कमल नाना के इलाही छा थी वियो आहे? बाबा खे ॾिसो। मज़ार साईं खे फाले जो अटैक थी पियो आहे। ओह माय गॉड। तव्हां हीअं कयो, मां जल्दी में कंहिं सुठे डॉक्टर खे वठी थो अचां।
कमाल साहब मूंखे तव्हां सां कुझु ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। जी फरमायो। कमाल साहब नाना साईं जी तबीयत हाँ मज़ा साईं जी तबीयत ॾाढी ख़राबु आहे। कमाल साहब इन करे मां चाहियां थी त असांजी जल्दी शादी थी वञे। हाँ वो तो ठीक है पर छा? फिलहाल तो मज़ार साईं जे इलाज लाइ कुछ करणो आहे। शादी भला एडी तकड़ी त कोन्हे का। जी बिल्कुल। बाय द वे जेकॾहिं अवां मूंसां गॾु हलो त हिन बहाने कुझु पाण ॻाल्हाए वठंदासीं। ओके। अच्छा। हीरो गजब आज़माने में सरदारा फिरोज खान के फिरोज खान जो आयो आहे। तव्हां सां बि हिते बीहो। मां मिली अचां। कहिड़ा घाव ॾियण आयो आहीं फिरोज खान? न नारू न, तोखे सखा घाव ॾियण मां मूंखे छा वणंदो। हीरो गजब आज़माने में हर वेल गजब आज़माने में हीरो गजब आज़माने में हीरो गजब आज़माने में हितरी तुन रस्मुन पीढ़े छॾो हितरी तुन रस्मुन पीढ़े छॾो ही कहिड़ो मज़हब आज़माने में हर वेल गज़ब आज़माने में हीरो गजब आज़माने में हा माण्हुनि मंझि जला त ॾिसूं हा माण्हुनि मंझि जला त ॾिसूं ही खेल जब आज़माने में हर वेल गज़ब आज़माने
जब ज़माने में